प्रेमापति। हाणे मां गुज़ारिश कंदुमि स्पीच लाइ दुआ आराइन खे त हू अची पंहिंजी तकरीर पेश करे। दुआ आराइन। शुरू कयां थी अल्लाह ताला जे नाले सां जेको वॾो महिरबान निहायत रहम वारो आहे। मोज़िज़ टीचर्स ऐं शागिर्दो अस्सलाम वालेकुम। एकता जिंदाबाद, सिंध जिंदाबाद, तालीम जिंदाबाद। एकता जो ॾिहाड़ो अवां सभिनी खे मुबारक हुजे। वादी महरार खे संसार थी चवां, सिंध खे दुनिया जो सिंगार थी चवां। पटकोट टोपी अजरक शान असांजो, पटकोट टोपी अजरक शान असांजो। सिंध जी सक़ाफ़त खे शाहूकार थी चवां। मोहब्बत खे खुशबू कयो आजिम, मोहब्बत खे खुशबू कयो आजिम। हैदर सिंध खे भलीकार पई चवां। सिंध वासियो एकता क़ौम जो जीवन दान आहे। एकता खुशहाल सिंध जो मज़हर आहे। एकता किफ़ाफ़त तहज़ीब जो जुज़ो आहे। एकता टोपी अजरक जे कल्चर सां गॾु किताब ऐं कलम जो बि असर आहे। एकता सत आहे लतीफ़ सरकार जो, सचल जो, सामी जो, पैदल जो, बुखारी जो, मखदूम बिलावल जो ऐं होशू जहिड़े जुर्मतमंद शख़्सियत जो जंहिं दफ़ाई अंदाज़ में फरमायो मरसूं मरसूं सिंध लरेसूं। मां सलाम पेश कयां थी उन कदम खे जेका मूल जे दर जी वारिस आहे। सिंध एतिरी त पुराणी आहे जेतिरो इंसान आश्रमी, सुमैरी, पागल ऐं सभा जहिड़ियूं